बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच तव्हां सां गॾु जेको राति असां ग्रामर जो टॉपिक पढ़ियोसीं इस्म फ़ाइल ताईं। हाणे जेको आहे इस्म मुशतक आहे। इस्म मुशतक छा आहे? मुशतक जी माना आहे चीरणु, अलॻि अलॻि करणु, धार धार करणु। हिन इस्म जो लफ़्ज़ फ़ेल मां जुड़ंदा आहिनि, पोइ इस्म या सिफ़त थी कमु ईंदा आहिनि। इन करे ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि में ॻाणाटो न कबो अथसि। उनखां पोइ आहे इस्म मफ़ूल। जेकॾहिं हिन खे ॾिसंदासीं इस्म मफ़ूल, हिन इस्म जो इस्तेमालु माज़ी करीब में थींदो आहे। जेको कमु पूरो थींदो आहे त उनखे जुमिले में इस्तेमालु कबो आहे। जीअं त हुन मातम कंदे पाण पिटियो में थिएसि थो इस्तेमालु। हुन महिनत कई जंहिं जायनि गॾियल मेड़ या मजमूए लाइ इस्तेमालु थिए थो। जीअं हिते अंबनि जे वणनि जा झुॻिटा आहिनि। हीअ रिढनि जो धण आहे। हाणे जमा में असां ॾिसूं था त झुॻिटा जेको थी वियो लफ़्ज़, इहो बि असांजो इस्म जमा में थी वियो। रिढनि जो धण जेको थी वियो, इहो बि असांजो जेको आहे इन जो मिसाल थी वियो। त हाणे आहे असां इस्म पढ़ियोसीं, इस्म जा क़िस्म पढ़ियोसीं। हाणे असां अचूं था ज़मीर ते ऐं ज़मीर जा क़िस्म। हाणे जेको असांजी 25 तारीख़ 25/4/2024 ते लेक्चरारी वारी टेस्ट थी गुज़री आहे। उन में ज़मीर ऐं ज़मीर जा क़िस्म पुछियो वियो। ज़मीर ख़ालिस पुछियो वियो ऐं उन जा केतिरा क़िस्म पुछिया विया। आहे ज़मीर। ज़मीर जेको आहे, ज़मीर जी माना आहे नफ़्स ऐं उन मां मुराद आहे दिलि जो या दिमाग़ जी सोच या आवाज़। आम तरह सां ज़मीर इस्म जे बदिरां कमु ईंदो आहे। ही, हू, उहे, तू वग़ैरह। जीअं त तू घर वञ त हू अचे। हिन में जेको तू आहे या हू आहे, इन में जेको आहे नाले जे बदिरां जेको लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे असां उनखे ज़मीर चवंदा आहियूं। मतिलबु इस्म जे बदिरां जेको लफ़्ज़ उन जे मुतबादिल अचे उनखे जेको आहे असां ज़मीर चवंदा आहियूं। हाणे आहिनि ज़मीर जा क़िस्म। सिंधी ॿोली में ज़मीर जा हेठियां मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। ज़मीर ख़ालिस, हाणे जेको लेक्चरारी में पुछियो वियो त ज़मीर ख़ालिस जा केतिरा क़िस्म आहिनि। जेकॾहिं असां ॾिसंदासीं त मां इनखे थोरो वाज़े कयां। ज़मीर ख़ालिस जा जेके आहिनि 3 क़िस्म आहिनि, जंहिंमें ज़मीर मुतकलम, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर ग़ाइब। ऐं असांजो जेको 25 तारीख़ वारी टेस्ट में सुवालु पुछियो वियो हुयो उहो इन मुतलिक़ ई हुयो। हाणे आहे ज़मीर ख़ालिस। ज़मीर ख़ालिस जी माना आहे साफ़ या निज। उहे ज़मीरी लफ़्ज़ जेके ख़ालिस माण्हुनि सां लागू थियनि था, हुन जा वरी 3 क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म ज़मीर मुतकलम, जंहिंजो मिसाल आहे मां, आऊं, असीं, असां। ऐं ॿियो आहे ज़मीर हाज़िर, जंहिंमें तूं, तव्हां, तव्हीं। ऐं टियों आहे ज़मीर ग़ाइब, जंहिंमें हू, हुआ, हुन, हुननि। उन खां पोइ वस्फ़ ते अचूं था। इन जी वस्फ़ आहे ज़मीर मुतकलम जी माना आहे ॻाल्हाइण या कलाम करणु। जुमिले में ही लफ़्ज़ ॻाल्हाईंदड़ जे बदिरां कमु ईंदा आहिनि। जीअं त आऊं सखर वयुसि। हिते लफ़्ज़ जेको आऊं आहे इहो ज़मीर मुतकलम जो मिसाल आहे। मतिलबु जेको ॻाल्हाइण वारो, कलाम करण वारो पंहिंजे बदिरां जेको आहे पंहिंजो नालो न खणे लफ़्ज़ इस्तेमालु करे उनखे ज़मीर मुतकलम चयो वेंदो आहे। हाणे आहे असांजो ज़मीर हाज़िर। हाज़िर जी माना ई मौजूदु या रूबरू हुजणु आहे। हीअ ज़मीर तॾहिं इस्तेमालु थींदो आहे जॾहिं मुतकलम सां रूबरू थी ॻाल्हि ॿोल कजे। जीअं त तूं काल्ह किथे हुए। हाणे जंहिंसां असां ॻाल्हायूं था पिया, जेको असांजो साम्हूं बीठो आहे उहो असांजो ज़मीर हाज़िर आहे ऐं असां जेको आहियूं मुतकलम आहियूं। जेको हम कलाम जंहिंसां आहियूं या जेको साम्हूं आहे जंहिंसां ॻाल्हायूं था, जेको मिसाल मां ॻाल्हायां थी त जेको मां मुतकलम आहियां, जेको मुंहिंजे साम्हूं वेठो आहे जंहिंसां मां ॻाल्हायां थी पई, उहो जेको आहे हाज़िर आहे। उन खां पोइ आहे ज़मीर ग़ाइब। ग़ाइब जी माना आहे अखियुनि खां परे हुजणु। ही ज़मीर जुमिले में तॾहिं इस्तेमालु थींदो आहे जॾहिं मुतकलमा जंहिंजी ॻाल्हि इशारे तौरु करे, जीअं हू कराची वियो हलियो। मुतकलम आहियां जंहिंसां ॻाल्हायां थी उहा ज़मीर हाज़िर आहे। पर जंहिंजे बारे में मां ॿुधायां थी त कल्ह जेको आहे हू कराची वियो, त उहो जेको आहे ज़मीर ग़ाइब आहे, छो त उहो हुते मौजूदु न आहे। हाणे आहे जेके ज़मीर अॼु जी जेका वीडियो आहे मां हिते ई ख़तमु कयां थी, छो त हिन जा ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म पढ़ियासीं। वधीक जेको आहे असां ज़मीर जा क़िस्म जेको आहे उहा ॿी वीडियो में मां अपलोड कंदी। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक ऐं कमेंट ऐं बेल आइकन खे लाज़मी जेको आहे प्रेस कजो। असां कंटिन्यू कंदासीं ॿिए टॉपिक न ग्रामर में। ग्रामर ई असां शुरू कई आहे त ग्रामर ई पढ़ंदासीं तमामु जल्द। जेको आहे मां ज़मीर जा जेके ॿिया क़िस्म आहिनि उनखे बि अपलोड कंदीमां। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।